जी अस्सलाम वालेकुम। असां अॼु जो पंहिंजो जेको क्लास आहे लेक्चर आहे उनखे शुरू था कयूं। शाइर जेके बि आहिनि मशहूरु शाइर सिंधी अदब जा, उन्हनि जी लाइफ असां पढ़ंदासीं। ऐं ईअं नाहे त जेके सिर्फ़ु मशहूरु हुजनि, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई थी वियो, शेख अयाज़ थी वियो, उस्ताद बुखारी थी वियो, त असां इन्हनि जी लाइफ खे छड़ो पढ़ूं न, ईअं नाहे, बिल्कुलु नाहे, या सचल खे पढ़ूं। असां हर हिकु नंढे या वॾे उन्हनि शाइरनि खे पढ़ंदासीं। हाणे तव्हां मूंखां पुछी था सघो त सर हाणे जेको नंढो शाइर आहे उनखे पढ़ण जी कहिड़ी ज़रूरत आहे, इहो एतिरो मशहूरु त कोन्हे को। हाणे मशहूर खे जेकॾहिं ज़रूरत ई नाहे पढ़ण जी, ऐं इंटरव्यू में बि जेके अॼु ताईं के नंढे शाइर जे लाइ जेको मिसाल या को बि तव्हांजे जेको आहे अख्तर दरगाही, मां मिसाल दुनिया अख्तर दरगाही हितां जो आहे, रोड़ी जो आहे अख्तर दरगाही। नंढो शाइर आहे, अञा उभरे थो पियो, कंहिं हिकु किताब में उनजो ज़िक्र आयो आहे, सिंगिंग बि कंदा आहिनि। हाणे थोरो कमेंट्स न कजो, छो त तव्हांजा कमेंट्स हाणे स्क्रीन ते था अचनि ऐं मुंहिंजो जेको रिधम आहे उहो टुटी वेंदो। अख्तर दरगाही फॉर एग्जाम्पल, हाणे तव्हांखे जेकॾहिं इन जे बारे में न पढ़ायूं ऐं को सखर जो वञे थो इंटरव्यू में, या सखर जो या रोहड़ी जो, रोड़ी उन खां सवाल करे था सघनि त तव्हांजे शहर जो शाइर कहिड़ा कहिड़ा आहिनि, अदीब कहिड़ा आहिनि। तव्हां नालो खयो सखर रीजन जो जेको आहे अख्तर दरगाही शाइर आहे, तव्हां खयो रशीद भट्टी आहे। हाणे अख्तर दरगाही, रशीद भट्टी, हालांकि सिंधी अदब में तव्हां इन्हनि जा एतिरा नाला ॿुधा न हूंदा, पर उते त पोइ वरी फासी पवंदो न। इन जे करे जेका मां स्ट्रेटेजी ठाही आहे, मां जेका पंहिंजी त कहिड़ी मूंखे शाइर पढ़ाइणा आहिनि, कहिड़ा लेखक कहिड़ा अदीब पढ़ाइणा आहिनि, उन्हनि जिन में मां इहो सोचियो आहे त सभई चाहे नंढा हुजनि चाहे वॾा हुजनि, घटि में घटि एतिरी तव्हांखे ख़बर हुजे त उनजो तारीफ़ छा आहे, किथां जो आहे ऐं उन कहिड़ो कहिड़ो किताब लिखियो आहे। पोइ मुंहिंजी कोशिशि हूंदी, अॼु जो जेको असांजो मौज़ू आहे उहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे। कोशिशि कंदासीं त शाह साहब सां रिलेटेड हर क़िस्म जी नॉलेज जेका इंटरव्यू पर्सपेक्टिव सां जे हवाले सां मशहूरु आहे, या उन जे लाइ जेका रिक्वायर्ड आहे उहा तव्हांखे मां प्रोवाइड कयां। बाक़ी जेको असांजो नेक्स्ट लेक्चर थींदो उन में मां तव्हां सां लिस्ट शेयर कंदुसि, ऐं उहा लिस्ट जेका शाइरनि जी हूंदी उहा रीजन वाइज़ हूंदी। मिसाल मां थो चवां ज़िला सखर, लिखंदुमि ज़िला सखर, उन जे हेठां उतां जा जेके उन रीजन जा जेके शाइर आहिनि, चाहे अदीब आहिनि, चाहे जेके नावलिस्ट आहिनि, या कुझु बि आहिनि, उन्हनि जा नाला लिखियल हूंदा। इन सां तव्हांजे लाइ आसानी इहा थी वेंदी त तव्हांखे पंहिंजे रीजन जे पंहिंजी जेके अदबी शख़्सियतूं आहिनि उन्हनि जी बि जेका आहे ख़बर पइजी वेंदी। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अज़ीम शाइर, दुनिया जो मञल सुञातल शाइर, शेक्सपियर बि इलाही शाइरी कई, बल्कि टॉप क्लास जे उन्हनि में शाइरनि में शुमार थिए थो पियो, या जेके दुनिया जा ॿिया वॾा वॾा मिल्टन आहिनि, इहे आहिनि, उन्हनि खां बि जेको आहे शाह अब्दुल लतीफ़ जेको आहे अज़ीम शाइर आहे। जर्मनी जी एनी मेरी शिमिल, एनी मेरी शिमिल जर्मनी जी हुई। उहा चवे थी पई, उनजो चवणु आहे त दुनिया जो सॼो अदब, दुनिया जो सॼो अदब तराज़ू आहे। मिसाल हे तराज़ू आहे, हिकिड़े पलड़े में दुनिया जो सॼो अदब रखो, ॿिए पलड़े में शाह अब्दुल लतीफ़ जो हिकिड़ो शेर रखो बैत जो। घणो? हिकु शेर बैत जो रखो त तव्हांखे वज़नाइतो जेको थींदो उहो शाह अब्दुल लतीफ़ जो मिलंदो। सॼे अदब में, दुनिया जे अदब में एतिरो असराइतो, एतिरो वज़नाइतो न आहे जेतिरो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी आहे। त शाह अब्दुल लतीफ़ जी भिटाई जी शाइरी घण रुखी शाइरी आहे। शाह जी शाइरी में असांखे रूहानी सफ़र मिलनि था, ख़ुदा ॾांहुं सफ़र मिले थो, हिकु इंसान खे हिन दुनिया जे रंगीननि मां कीअं शाह साहब चाहे थो त हिनखे कढी करे मां उन जे हक़ीक़ी जेको ख़ालिक आहे उन जे रस्ते ते वठी हलां। शाह जी शाइरी में मिले थो। शाह जी शाइरी में असांखे जाग्राफी मिले थी। दुनिया जे हिकिड़ो शाह साईं जो बैत आहे जंहिंमें माना हिकिड़े बैत में अलाए केतिरी दुनिया थो घुमाए। शाह लतीफ़ हिकिड़ो जाग्राफी शाइर बि आहे। शाह जी शाइरी में असांखे ॾिसो त पोरियतुनि जी प्रचार बि मिले थी, डिफरेंट क़िस्म जा प्रोफेशन उन्हनि जी अक्कासी शाह साहब पंहिंजी शाइरी में कई आहे। शाह साहब जी शाइरी में असांखे फेमिनिज़म मिले थो, औरत जो मक़ाम मिले थो, औरत जो जज़्बो मिले थो, औरत जी हिम्मत मिले थी, औरत जा जेके डिफरेंट उन जी ज़िंदगी जा पर्सपेक्टिव आहिनि, ॾुखियायूं
परेशानियूं उन्हनि खे मुंहुं ॾेई करे कीअं अॻिते थी वधे, इहो असांखे शाह साईं जी शाइरी में मिले थो। शाह साईं न फ़क़ति जानवरनि खे बि पंहिंजी शाइरी में आणे थो, पर पखियुनि जे ज़िक्र खे बि शाह साईं पंहिंजी शाइरी में समाए थो। शाह साईं जी शाइरी में असांखे वतन सां मोहबत करणु मिले थी, वतन सां हुब्बुल वतनी जो चाव जोश जज़्बो मिले थो। शाह साईं जो जीअं आहे त हैफ़ तनी होए वतन जिन विसारियो, माना उन माण्हूअ ते असांखे होए करणु घुरिजे, उन माण्हू खे पसंदि न करणु घुरिजे जंहिंखे पंहिंजे वतन सां मोहबत न आहे। शाह साईं जी शाइरी में असांखे ज़िंदगी, जेकॾहिं मां इन सॼे खे समायां त मां चई थो सघां त शाह अब्दुल लतीफ़ जी भेटाई जी शाइरी में ज़िंदगीअ जो सबक़ समायल आहे। अचो उन शाह अब्दुल लतीफ़ जी भेटाईअ जी जे बारे में कुझु ॼाण हासिल कयूं, जंहिंजी शाइरी में ज़िंदगी जो सबक़ समायल आहे। शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जो जेको ॼम थिए थो, पैदाइश थिए थी, उहा नवंबर 18 1689 1689 नवंबर 18 जेकॾहिं असां हिजरा ईयर में ॾिसूं त उहो 1102 हिजरा में, ऐं वफ़ात थिए थी 21 डिसंबर 1752 यानी कि 1165 हिजरी में, ऐं दफ़नायल आहे भिटशा जेको ज़िला मटियारी में आहे। ही मटियारी पहिरियां जेको इहो ज़िलो हुयो हैदराबाद सॾिबो हुयो, लेकिन हाणे जेको इहो आहे ज़िला मटियारी आहे। शाह साईं जे वालिद जो नालो शाह हबीब, ॾाॾो जेको आहे उहो अब्दुल कुद्दूस शाह, पढ़ ॾाॾो जमाल शाह, तड़ ॾाॾो शाह अब्दुल करीम बुलडीअ वारो, ऐं ॼम जो हंधु जेको आहे ॻोठ भयपुर, हाला हवेली, ज़िला मटियारी। हाणे ही जेका हाला हवेली हूंदी हुई, उहा जंहिं ॻोठ में हुई उन ॻोठ जो नालो आहे भयपुर, भयपुर ज़िला मटियारी में। ऐं ही सवाल पुछो थो वञे, शाह लतीफ़ जे तड़ ॾाॾो कहिड़ो हुयो, त इहो शाह लतीफ़ जो तड़ ॾाॾो जेको शाह अब्दुल करीम बुलडीअ वारो, ऐं इन जी ज़िंदगी जे बारे में बि जंहिंजा जेके असांखे हिते घणा न 93 जेके बैत मिलनि था बयानुल आरफीन में, बयानुल आरफीन किताब आहे। बहरहाल ही जेके सिंधी अदब जा दौर आहिनि उन्हनि में तव्हांखे मां पढ़ाईंदुसि त उन्हनि में अची वेंदो इहो शाह अब्दुल करीम बुलडीअ वारे जो ज़िक्र असां पढ़ंदासीं। ही ब्रीफ तारफ़ हुयो शाह अब्दुल लतीफ़ भेटाईअ जो। हाणे ये जेके सवाल इंटरव्यू में जहिड़े हिसाब सां पुछा था वञनि, मां बि उन्हनि खे उन हिसाब सां ई समायो आहे। हिते असां कुझु जेको चवंदा आहिनि न त कंहिं बि सबक़ जी तव्हां समरी बयानु करियो, तत बयानु करियो, इहो हिकिड़े पेज में मां हिते, हालांकि इहे जेके बि मुंहिंजी पेन सां लिखियल आहिनि, इहे शयूं हिते कंहिं स्क्रिप्ट में न आहिनि लिखियल, पर इहे मुंहिंजी पंहिंजी हेॾां होॾां जी शयूं खणी करे हिकिड़े पेज ते तव्हांजे लाइ इहे समायूं आहिनि, ताकि हिकिड़ो शाह अब्दुल लतीफ़ जो जेको क्रक्स आहे न उहो असांखे हथ अची वञे। इहो आहे हाणे शाह अब्दुल लतीफ़ भेटाई ॻोठ भयपुर हिकिड़ो, हे भयपुर साॻियो ई शाह करीम जो तड़ पोटो। जेकॾहिं पुछिजे शाह अब्दुल लतीफ़ भेटाई शाह करीम जो कहिड़ो पोटो हो, त तड़ पोटो। शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जो तड़ ॾाॾो कहिड़ो, त उहो शाह करीम बुलडीअ वारो। इहो ऐं शाह साहब जन सां गॾु सदाईं 3 किताब हूंदा हुआ। हाणे उहे 3 किताब कहिड़ा, क़ुरान मजीद हुयो, मसनवी रूमी हुयो, शाह करीम बुलडीअ वारे जो रिसालो हो। तव्हां खां सवाल इहो पुछी था सघनि त शाह अब्दुल लतीफ़ भेटाईअ साण गॾु सदाईं हमेशह कहिड़ा किताब हूंदा हुआ, त इहे किताब उन्हनि सां गॾु हूंदा हुआ। ठीकु आहे। ॿियो शाह जूं 7 सूरमियूं आहिनि। हाणे सूरमियूं माना उन्हनि जी जेका हिमत ॾिठी आहे शाह साहब, हिमत, बहादुरी, जाखोड़, उन जे बुनियाद ते शाह साईं उन्हनि खे पंहिंजी शाइरी में बि आंदो, ऐं उन्हनि जी हिमत, उन्हनि जी जाखोड़ खे तशबीह बणाए, के माना इशारो बणाए शाह साईं कुझु ॿियो असांखे सम्झाइण जी कोशिशि कई, जेके अॻिते असां हलंदासीं त तमसील, यानी कि हिननि खे तमसील बणायो आहे शाह अब्दुल लतीफ़। उहो तव्हांखे अॻिते असां मां हिकिड़ो मिसाल ॾींदुसि त ख़बर पइजी वेंदी। हाणे उहे कहिड़ियूं आहिनि, मूमल आहे, मारुई आहे, सोरठ आहे, लैला आहे, सोहणी आहे, ससुई आहे, नूरी आहे। हाणे इहे जेके ससुई आहे, ससुई खे शाह अब्दुल लतीफ़ भेटाई 5 सुरनि में शाइरी में समायो आहे, यानी कि शाह अब्दुल लतीफ़ जी शाइरी जा जेके सुर आहिनि उहे 5 सुर इन्हनि ते में उन्हनि में ससुई ऐं पुन्नू जो जेको किस्सो आहे उहो अचे। नूरी जाम तमाची जो जेको ज़िक्र आहे उहो सुर कामोड में आहे। इहे सवाल जेके बेसिक लिखिया न,
इंटरव्यू में यही पूछा वेंदा आहिनि। मिसाल इंटरव्यू में पूछो वियो इंटरव्यू में पूछो वियो आहे त नूरी जाम तमाची जो ज़िक्र शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे कहिड़े सुर में थियल आहे त तव्हां जवाबु ॾींदव सुर कामोड में। ऐं ॿियो वरी जेके शाह अब्दुल लतीफ़ जूं जेके इहे सूरमियूं आहिनि 7 उन्हनि मां जेके 6 सूरमियूं आहिनि पहिरियूं जेके 6 सूरमियूं आहिनि उन्हनि जो ज़िक्र जेको आहे उन्हनि जो जेको तालुक़ु आहे उहो कहिड़े सां तालुक़ु सूमरनि जे दौर सां। सूमरनि जे पीरियड में इहे माना वाक़िया जेके पेश आया। पर हिकिड़ो जेको आहे नूरी जाम तमाची जो ज़िक्र इहो समन जे दौर जो आहे। तव्हां खां इहो बि सवाल करे था सघनि त शाह जी सूरमियुनि जो जेको तालुक़ु आहे उहो मोस्टली कहिड़े दौर सां आहे त तव्हां चवंदो सूमरनि जे दौर सां। ऐं पुछनि त उन्हनि मां कंहिं हिक जो जेको आहे उन दौर सां तालुक़ु न आहे त तव्हां छा जवाबु ॾींदव त उहा आहे नूरी जाम तमाची जो जंहिंजो समन जे दौर सां तालुक़ु आहे। 14 सफ़र ते जेको आहे सदाईं मेलो लॻंदो आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते। इहो इनजी वफ़ात जो जेको आहे उहो ॾींहुं आहे। हाणे शाह अब्दुल लतीफ़ जी शाइरी तव्हां अगरि पढ़ंदव त उन में जेका सिंधी इस्तेमालु कई वई आहे उहा अॼु जे दौर जे माण्हू जे लाइ सम्झणो ॾुखियो आहे। उन में ॾुखिया ॾुखिया लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहिनि त अदीबनि इहा कोशिश कई त इनखे आसान बनाइण जे लाइ का डिक्शनरी ठाही वञे। उहे डिक्शनरियूं ठाहे करे माण्हुनि खे उन्हनि प्रोवाइड कयूं ताकी माण्हू शाह लतीफ़ जी शाइरी खे सम्झी सघनि ऐं उन डिक्शनरी ते पढ़ी करे उन लफ़्ज़नि जी जेका आहे माना ॾिसी सघनि। उन्हनि डिक्शनरियुनि में हिकिड़ी डिक्शनरी आहे गरीबुल लुगात जेका भेरूमल जी जेका लिखियल आहे गरीब लुगात जेका आहे उहो उनजो लेखक केरु आहे भेरूमल। ऐं लुगात लतीफ़ी बि जेका आहे लुगत आहे शाह लतीफ़ जी शाइरी जी लुगत आहे उहा कंहिं लिखी आहे मिर्ज़ा कलीच बेग। हाणे हिकु ॿी बि आहे शाह लतीफ़ जी लुगत आहे उहा आहे रोशनी। छा नालो आहे उनजो नालो आहे रोशनी। उहा बि डिक्शनरी आहे लुगत आहे शाह लतीफ़ जी शाइरी जी। हाणे उहा कंहिं लिखी आहे डॉक्टर नबी बख्श खान बलोच। डॉक्टर नबी बख्श खान बलोच जेका आहे उहा रोशनी लिखी आहे। त इहे जेके 3 लुगतूं आहिनि शाह लतीफ़ जे रिसाले जूं मशहूरु लुगतूं आहिनि। ठीकु आहे। हाणे हे मथे कुंड में ॾिसो किताब उहो ही। हाणे इन किताब में शाह जूं सूरमियूं आहिनि रूह रिहाणा पैगाम लतीफ़ा मुक़दमा लतीफ़ा। हाणे ॾिसो शाह जूं सूरमियूं मशहूरु किताब आहे। शाह जे रिसाले मां इहे जेके सूरमियूं उन्हनि खे पिक करे उन ते हिकिड़ो किताब ठाहियो वियो शाह जूं सूरमियूं। उहो नारायण दास बंभाणी जो लिखियलु किताब आहे शाह जूं सूरमियूं। उन खां पोइ ॾिसो होतचंद मोलचंद गुरबख्शाणी डॉक्टर होतचंद मोलचंद गुरबख्शाणी इन किताब लिखियो मुक़दमा लतीफ़। शाह लतीफ़ जी माना इन शाइरी ते इहो बि मुश्तमिल आहे मुक़दमा लतीफ़ शाह लतीफ़ जो टॉपिक आहे। हाणे इन खां अलावा डॉक्टर होतचंद मोलचंद गुरबख्शाणी हिकु ॿियो कमु कयो त जेके जेके इश्किया दास्तान आहिनि जेके शाह जी शाइरी में उन्हनि खे उन्हनि मां कढी करे अलॻि हिकिड़े किताब में समाए ऐं उन किताब जो नालो रखियईं रूह रिहाणा। हाणे इहे जेके किसा आहिनि उहे सूरमियुनि वारा किसा इहे जेके आहिनि होतचंद मोलचंद गुरबख्शाणी इन किताब में समाया। ऐं उन खां पोइ रूह रिहाण खां पोइ हेठां किताब लिखियल आहे पैगाम लतीफ़। इहो साईं GM सैयद जो सैयद गुलाम मुर्तज़ा इन जो लिखियल किताब आहे। इहे शाह सां रिलेटेड किताब आहिनि जेके में इलाही किताब लिखियल आहिनि पर असांजो हिते छा आहे त जेके मेन अहम हुया उहे मां तव्हांखे ॿुधाया। बाक़ी हिन में उहा ई लिखियल आहे स्क्रिप्ट इहो सॼो जेको मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। हाणे किताब आहिनि अञा कुझु लुत्फुल लतीफ़ी लताइफ़ लतीफ़। हाणे जेको लुत्फुल लतीफ़ किताब आहे हालांकि ही SST जे लाइ त एतिरो मशहूरु न आहिनि पर जंहिंजी सिंधी ॿोली में सिंधी में MA थियल आहे MA सिंधी आहे त उन्हनि जे लाइ इहे किताब मशहूरु आहिनि ऐं मतिलबु अहम आहिनि। उन्हनि जे लाइ छा आहिनि अहम आहिनि इहे उन्हनि खे नॉलेज हुजणु घुरिजे त लुत्फुल लतीफ़ी किताब कंहिं लिखियो आहे मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई। लताइफ़ लतीफ़ी कंहिं लिखियो आहे मीर अब्दुल हुसैन सांगी।
ऐं मीर अब्दुल हुसैन सांगी के चइबो आहे गज़ल जो बादशाह। छाजो? गज़ल जो बादशाह। ठीक है, सिंधी गज़ल जो बादशाह इहो मीर अब्दुल हुसैन सांगी आहे। सुर घातो में हाणे ॿ टे सुवाल अहिड़ा आहिनि जेके एसपीएससी जे मेंबरनि, सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे जेको पैनल आहे उन जे दिमाग़नि में इहे वेठल आहिनि। हिकु उन्हनि मां सुर घातो आहे, सुर कामोड आहे, सुर सामुंडी आहे। सामुंडी इहे जेके हुनजे ज़हन में वेठल आहिनि, तव्हांखे बि इहे ज़हन में तव्हांखे वेहणा पवंदा त इहे सुवाल जेकॾहिं अचनि था त सम्झो उन वक़्तु जवाबु ॾियूं। ऐं हिकिड़ो पुर जेको आहे मिज़ाज पुर अमन सुठे लहजे में हुनजो जवाबु हुजे। सुर घातो में छाजो ज़िक्र आहे त मोरडे मीरबर जो ज़िक्र आयल आहे। मोरडे मीरबर तव्हांखे ख़बर आहे। सुरखंभात में छाजो ज़िक्र आहे? सिज, चंड, तारा, कतियूं, गैलेक्सीज़ इन्हनि जो ज़िक्र जेको आहे सुरखंभात में आहे। सुर सामुंडी में छाजो ज़िक्र आहे? वणचारे जे ज़ालनि जे ॾुख जो। हाणे वरी सवाल तव्हांजे ज़हन में थींदो त इहे वणचारा वरी छाखे चइबो आहे? हाणे हिकिड़ी शइ नई थी अची वई न असांजे वणचारे जे कहिड़ा आहिनि वणचारा, वरी उन्हनि जी वाइव्स जो ज़िक्र आहे हिन में। त इहो असां अॻिते तव्हांखे मां ॿुधायां थो, छो त इहो ईंदो हुते जॾहिं असां सुर पढ़ूं था हिकिड़े डिटेल में। उन खां हेठां आख़िरी लाइन ॾिसो, शाह जे कलाम ते पहिरीं तहक़ीक़ डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प करे 1866 ईस्वी में जर्मनीअ मां रिसालो छपरायो। यानी शाह लतीफ़ जी जेका बि शाइरी हुई पहिरियां, उहा का कंहिं रिसाले जी शिकिल में न हुई, पर इहो डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प हुयो जंहिं जर्मनीअ मां इहो रिसालो छपरायो। कॾहिं छपरायो? 1866 ईस्वी में। ऐं डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प बि जर्मनी जो हो, त जर्मनी में वञी करे उतां छपराए। ऐं ॿियो कुझु आहे न त शाह साहब जी जेका आहे शाइरी जेका हूंदी, शाह साहब पंहिंजी शाइरी लिखी करे जेका कराड़ डंडा उन में उछलाए छॾींदा, बसि ऐं उछलाए छॾींदा त माना वई पाणी में वई त। उन जी हिकिड़ी बानी हूंदी हुते, माई न्यामत यामत माई न्यामत हूंदी जेका, उन खे शाह साहब इहे ॿुधाईंदो शाइरी, त उहा यादि कंदी वेंदी। जेको बि अॼुकल्ह जो जेको मवाद आहे उहो चयो थो वञे त इहो माई न्यामत जी जेको आहे ज़बानी कोई किताबनि ते आंदो वियो ऐं उहो आहे। हाणे हक़ीक़त छा आहे, रियलिटी छा आहे, इहो ख़ुदा ई बहितर थो ॼाणे। पर जेका शाइरी जेका अॼुकल्ह मौजूदु आहे उन जो हिकिड़ो नज़रियो इहो बि आहे त उहा ज़बानी तौर ते माई जेका हुई, जंहिंखे शाह साहब इहे शाइर ॿुधाईंदो हो, उन खां वठी करे लिखिया विया। ऐं शाह साहब पंहिंजी जेका आहे उहा माना हुन में जेका आहे उहा पाणी में कराड़ ढंढ में उछलाईंदा हुआ। नज़रियो आहे हिकिड़ो। हलूं था असां ॿिए पेज ते। शाह जे रिसाले बाबति असांखे थोरी घणी पहिरियां बेसिक नॉलेज हुजणु घुरिजे। शाह जे रिसाले सां तव्हांखे जेके एक्सपेक्टेड आहिनि त सवाल बि तव्हां खां पुछा करे था सघनि। हाणे शाह जो रिसालो मुख़्तलिफ़ मुहक़िक़नि, मुख़्तलिफ़ अदीबनि लिखियो ऐं इलाही सारा उन्हनि ते जेके आहिनि एतिराज़ बि हलिया। मिसाल जेको आहे फिलाणो सुर कन चयो त इहो शाह लतीफ़ जो आहे ई न, कन चयो शाह लतीफ़ जो न आहे, कन चयो त शाह लतीफ़ जो आहे, कन चयो त शाह लतीफ़ जा सुर जेके आहिनि उहे 26 आहिनि, कन चयो त 30 आहिनि, कन चयो त 37 आहिनि। यानी कि मुख़्तलिफ़ जेके मुहक़िक़ आहिनि उन पंहिंजे पंहिंजे हिसाब सां तहक़ीक़ करे पंहिंजे रिसालनि में उहे सुर जेके आहिनि उहे ॼाणाया। हाणे तव्हांखे इंटरव्यू में तव्हां खां बल्कि पुछियो बि वियो आहे, डॉक्टर नबी बख्श जेको रिसालो लिखियो शाह जो रिसालो, उन में केतिरा सुर आहिनि, त उन्हनि जी तव्हांखे बेसिक नॉलेज हुजणु घुरिजे। डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प त पहिरियों 1866 ईस्वी में जर्मनीअ मां छपरायो, लेकिन हिन में घणा अच्छा सुर। हाणे ॻाल्हि ॿुधो, कंहिं कंहिं जे ज़हन में, तव्हांजे ज़हननि में इहो बि हूंदो त हे सुर आहे छा, शाइरी में वरी कहिड़ा सुर अची विया, शाइरी में बि के सुर थींदा आहिनि छा? शाइरी में त खणी काइंड्स थींदा आहिनि, को गज़ल थींदो आहे, गज़ल थींदो आहे,
हाइको थींदो आहे, सानेट थींदो आहे, लोक अदब जूं सहरो थींदो आहे, वग़ैरह वग़ैरह, मोड़ो छलड़ो जेके बि आहिनि उहे थींदा आहिनि। लेकिन हे सुर वरी छा आहिनि त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खां पहिरियां जेका बि शाइरी कई वेंदी हुई, अलाए छा था लिखो यार, 22 न आहिनि अर्नेस्ट जी, इहो पोइ मूंसां कजो, 22 न आहिनि। ऐं जेके इहे सुर हिते लिखिया आहिनि न, मां इहा वॾी तहक़ीक़ खां पोइ लिखिया आहिनि। थोरो हिनखे तव्हांखे जेकर हिन सां आहे कुझु एतिराज़ आहे त पोइ तव्हां मूंखे ग्रुप ते ॿुधाइजो, पर इहो जेको आहे उहो एग्ज़ैक्ट आहे, वैलिड आहे। अर्नेस्ट ट्रम्प जे जेको शाइरी कयईं, शाइरी ने जेको शाह जो रिसालो छपरायो त उन में 26 सुर आहिनि, 26। अच्छा, सुर छा आहिनि माना चैप्टर्स में विरहायो वियो न, सुरनि खे असां जेकॾहिं अंग्रेज़ी में चऊं त चैप्टर्स आहिनि इहे। शाह अब्दुल लतीफ़ खां पहिरियां, शाह अब्दुल लतीफ़ खां पहिरियां जेका शाइरी चई वेंदी हुई उहा बैतनि में, यानी कि काज़ी कादन जा 7 बैत मिलिया, काज़ी कादन जा 7 बैत मिलिया, माना इन जेके सुरनि वारो रवाज हुयो इनखे औज ते या मुकमल तौर ते इम्प्लीमेंट जेको कयो आहे उहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कयो आहे। मुख़्तलिफ़ सुरनि में उनखे कैटेगरीज़ में विरायो वियो। डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प जो जेको आहे 26 सुर आहिनि, मिर्ज़ा कलीच बेग जे में 37 सुर। हाणे ही जेको आहे डॉक्टर मिर्ज़ा कलीच बेग जेको 1913 में छपरायो, ही आहे जंहिंमें वधि में वधि सुर आहिनि, वधि में वधि सुर आहिनि। यानी तव्हां खां जेकर सवाल करनि त कहिड़े मौक़िक़ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रिसाले जा में वधि खां वधि सुर उहे शामिल कया आहिनि, त उहो कहिड़ो आहे? मिर्ज़ा कलीच बेग। डॉक्टर गरुड़ बख्शाणी जेको आहे उहो रिसालो लिखियो 1923 में। हाणे कॾहिं रिसाला छपिया इनमें डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प वारो फेमस आहे, उहो हुजणु खपे। बाक़ी हिननि जो भले तव्हां साल यादि न कयो, ऐं इहो बि न आहे त लाज़मी तव्हांखे हर हिकु अदीब जा तव्हांखे उहे यादि हुजनि। वधि में वधि कंहिं लिखिया? डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प जे में केतिरा हुया? अॼु के मशहूर नाला आहिनि, मिर्ज़ा कलीच आहे, डॉक्टर गुरबख्शाणी आहे, डॉक्टर नबी बख्श खान बलोच आहे, त इन्हनि जे रिसालनि जी तव्हां ख़बर हुजणु घुरिजे। डॉक्टर गुरबख्शाणी, होतचंद मोलचंद गुरबख्शाणी, उन जेको शाह जो रिसालो लिखियो त उन में 18 सुर हुया, पर 3 जुल्दनि में हुयो। पहिरें जुल्द में हिन 5 सुर शामिल किया, ॿिए में 7, 6 ऐं उन खां पोइ 7, टोटल थिया वञी 18 सुर। 18 सुर इहे गुलाम मोहम्मद शाहवाणी लिखियो, उन में 30 सुर। गुलाम मुस्तफ़ा कासमी 36, मोहम्मद उस्मान डीपलाई लिखियो 36 सुर। हाणे हे जेके आहिनि इहे एतिरा जेकर तव्हां जी MA सिंधी में थियल त पोइ तव्हांजे लाइ अहम आहिनि। कल्याण आडवाणी जो जेको रिसालो आहे उहो अक्सर जेको बि मार्केट में असां वटि मिलंदो आहे त उहो कल्याण आडवाणी जो मिलंदो आहे, उन में बि 30 सुर आहिनि। आय काज़ी, अलामा आय काज़ी लिखियो जेको शाह जो रिसालो, उन में 29 सुर। शेख अयाज़ बि रिसालो लिखियो शाह साईं जो, उहो 29 सुर आहिनि उन में, ऐं उर्दू में लिखिया आहिनि। ठीकु आहे। मोहम्मद उस्मान डीपलाई पॉकेट साइज़ में रिसालो, हाणे ॾिसो डीपलाई जो मथे पहिरीं लाइन ॾिसो 36 सुर 34 सुर, यानी जेको पॉकेट साइज़ रिसालो लिखियो मोहम्मद उस्मान डीपलाई उन में 34 सुर। ऐं पॉकेट साइज़, व्हाट डज़ मीन बाय पॉकेट साइज़, यानी उहो नंढो हुयो, तव्हां उनखे जेब में खणी था सघो, तव्हां पंहिंजे उन में जेब में पॉकेट में खणी था सघो उनखे, इहे हुया। ऐं डॉक्टर नबी बख्श खान बलोच जेको लिखियो उहो लिखे 29 सुर आहिनि उन जे में। ठीकु आहे न, 29 सुर आहिनि। ऐं ब्रिटिश म्यूज़ियम में रखियल आहे इहो जेको रिसालो ब्रिटिश म्यूज़ियम में रखियल आहे, उहो डॉक्टर नबी बख्श खान बलोच जो लिखियल जेको आहे उहो आहे। ऐं मेलोडीज़ ऑफ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आगा सलीम इनखे अंग्रेज़ी में बि लिखियो आहे, उन में 30 सुर शामिल कया अथई। ऐं आगा सलीम जेको सिंधी में लिखियो आहे उन में 32 सुर शामिल कया अथई। उस्मान अली अंसारी 30 सुर, गुलाम मुस्तफ़ा मुश्ताक पॉकेट साइज़ 30 सुर। अच्छा, हाणे असांखे वधि में वधि त ख़बर पइजी वई, वधि में वधि सुर कंहिंजे में आहिनि, जेको आहे मिर्ज़ा कलीच बेग में। अच्छा, घटि में घटि कंहिंजे में आहिनि, त हिते हाणे तव्हांखे 2 शयूं मिलनि थियूं। जेको इंटरव्यू में सुवाल जो जवाबु जेको मोस्टली ॾिनो थो वञे उहो 18 सुर वारो,
वध में वध मिर्ज़ा कलीच बेग जो 37 सुर ऐं घटि में घटि डॉक्टर गुरबख्शानी जो 18 सुर। पर मां हिकिड़ो ॿियो रिसालो ॾिसो, मोहम्मद मूसा उनजो राइटर आहे। मोहम्मद मूसा उन जे में 7 सुर आहिनि शाह लतीफ़ जे में। तव्हां इहो कोट करे था सघो त सर मोहम्मद मूसा जे रिसाले में शाह अब्दुल लतीफ़ जा घटि में घटि सुर आहिनि ऐं ॿिए नंबर ते जेको आहे उहो डॉक्टर गुरबख्शानी जे में 18 सुर आहिनि। ही थोड़ी बेसिक नॉलेज सुरन जी, असां सुरन खे थोड़ो डिटेल में ॾिसंदासीं, पर हाली जीअं मां तो चवां तव्हांजी तमीद ठाहियां, बेस ठाहियां, त पोइ असां अॻिते था हलूं। जेके इंटरव्यू में पुछनि बि था, शाह जा 10 ॾातार, शाह जा 7 सूरमा। हाणे तव्हां शाह जूं 7 सूरमियूं त ॾिठियूं न, 7 सूरमियूं तव्हां ॿुधियूं। अदा मारवी जेका आहे उहा छा आहे, शाह जी सूरमी आहे। त सूरमो केरु थींदो, उमर। छो छो त उमर मारवी जो किस्सो आहे, मारवी सूरमी त उमर जेको आहे, पापा उमर त कयो हिन सां अगवा कयईं खयईं, त शाह साईं हिन खे सूरमो कीअं सॾींदो यार। उमर जो कैरेक्टर त जेको आहे उहो त हलो हुन रेस्पेक्ट कई, हुन का बि हुनजे माना दिल में का एॾी बदगुमानी न हुई। उमर पंहिंजो अखलाक ॾेखारियो आहे, बिल्कुलु ॾेखारियो आहे। पर इन्हनि मां इहो ससु ई आहे त साईं पुनू जेको आहे उहो सूरमो आहे, ससु ई सूरमी त पुनू जेको आहे सूरमो आहे, ईअं न आहे। शाह जा 7 सूरमा उहे डिफरेंट आहिनि, सेपरेट आहिनि। शाह जा 10 ॾातार वरी सेपरेट आहिनि। हाणे छा मतिलबु 10 ॾातार, छा मतिलबु 7 सूरमा। हाणे ॾिसो शाह अब्दुल लतीफ़ जंहिं दौर में रहे थो उन दौर ताईं या शाह खां पहिरियां जेके मशहूरु हुया माण्हू हुया, शख़्सियतूं हुयूं, अॼु बि तव्हां असांजी कम्युनिटी में इहो मशहूरु हूंदो त यार फलाणो जेको आहे वॾो सखी आहे, जेनरियस आहे, वॾो सखी आहे। हाणे जेको सखी जेके उन दौर में शाह अब्दुल लतीफ़ खे लॻा त ही यार वाकई जेके आहिनि सखी आहिनि, ही जेके आहिनि वाकई सखी, उहे सखावत जे करे मशहूरु हुआ। शाह लतीफ़ जे दौर में या शाह लतीफ़ जे दौर खां अॻु में जेके मशहूरु हुया उन्हनि खे पंहिंजी शाइरी में आंदो। ऐं शाह साहब बि जेको आहे न वॾो जेको आहे वॾे आला पाए जो शाइर आहे न, त जॾहिं जॾहिं असां ॾिसंदासीं न त शाह साहब छा असांखे शाह साहब अबड़ो अगाम जी ज़िंदगी ॿुधाइण पियो चाहे, जी न। शाइरी भले शाइरी में अबड़े अगाम जो किस्से खे बयान कयो अथई, पर शाह साहब उन शाइरी जे बदौलत असांखे कुझु सम्झाइण ॿियो चाहींदो हूंदो, उहो मां अॻिते तव्हांखे ॿुधाईंदुसि। अञा ॻाल्हि थोड़ी जेका आहे उहा पर्दे में रहे त सही आहे, अॻिते हली असां उनखे खोलियूं था। हाणे 10 ॾातार ॾिसो, हाणे लाज़मी तव्हांखे तव्हां चवंदो नाला बि सर जेके आहिनि इहे मैसेज ईंदा आहिनि अक्सर, त सर 10 ॾातार ऐं 7 सूरमा नाला हिननि जा ॾाढा ॾुखिया आहिनि, केरु यादि करे। त इंटरव्यू में कमु हलाइणो आहे, घटि में घटि तव्हांखे 4 यादि करणा पवंदा या 5 यादि करणा पवंदा, घटि में घटि, ताकी तव्हां खां जेकॾहिं सवाल पुछे शाह जा 10 ॾातार उनजा नाला ॿुधायो, घटि में घटि अधु ताईं त ॿुधायो न उन्हनि खे। या शाह जा 7 सूरमा त उन्हनि खे तव्हां 4 त ॿुधायो। त तव्हांखे इहो थोरो हिते रटो हणणो आहे, छा बि कयो इहे तव्हांखे यादि करणा आहिनि। मिसाल शाह जा 10 ॾातारनि में अबड़ो अगाम आहे, लाखो फुलाणी आहे, ॼाम किरन आहे, ॼाम राहो, ॼाम, हाणे ॾिसो न हे ॼाम ॼाम 3 4 5 इहे वेंदे 8 ताईं ॼाम, अबड़ो अगाम, लाखो फुलाणी, ॼाम किरन, ॼाम राहो, ॼाम सुपड़, ॼाम उनड़, ॼाम जखरो ओढाणी, ॼाम जखरो घड़ राय। जखरे सां त 2 थी विया, 2 त तव्हांजे हिते ई यादि थी विया, जखरो ओढाणी, जखरो घड़ राय। ॿियो थांवर भट्टी ऐं ॾियाज, हे अथव ॾियाज 10 नंबर ते, ॾे या ज, ॾियाज वीराणी। इहे आहिनि शाह साईं जा 10 ॾातार, 10 सखी जेके सखावत जे करे मशहूरु आहे, त हिननि खे शाह साईं शाइरी में आंदो आहे। हाणे सूरमा यानी कि उनजी बहादुरी, उनजी बहादुरी। हाणे हिन में हालांकि वॾा जेके तव्हांखे हिन जी कहाणियूं आहिनि, असां कहाणियुनि में नाहे वञणो,
जेकॾहिं कहाणियुनि में वेंदासीं त वरी हिक हिक जी लाइफ खे असां सॼनि खे बयानु कंदासीं त पोइ असांजो टाइम जेको आहे गुज़री वेंदो ऐं एतिरो आम बि न आहे। जेके बहादुर हुया, हीरो हुया, चैंपियन हुया उन दौर में या उन दौर खां पहिरियां, उन्हनि खे छा साईं उनजी बहादुरी, उनजी जेका जोधो हुया, जेके जोधाइप हुई उन्हनि जी, उन्हनि खे पंहिंजी शाइरी में आंदो अथई। उनमें अबड़ो अगाम हेॾे बि आहे त हेॾे बि आहे। बाक़ी ॿिया सभई डिफरेंट आहिनि। काराइड़ो कूंदर आहे, रावत रणमल, पनरो पिडामणी, रणमल जाणेजो, ॼाम महड़ नोतियार, ॼाम ओढर समो, इहे जेके आहिनि तव्हांजा इहे थी विया। पोइ वरी शाह जूं 7 सूरमियूं। हाणे 7 सूरमियुनि जा तव्हांखे नाला सतनी जा यादि हुजनि, ईअं त ऐं इहे इंटरव्यू में पुछा बि अथऊं हुआ। जॾहिं शाह जूं 7 सूरमियूं, पोइ कैंडिडेट छा चवंदा आहिनि, सर यादि हुया पर उन वक़्तु असांखे न 2 न पियूं यादि अचनि, त 2 कहिड़ियूं? त तव्हां इनखे रटो हणिणो आहे, तव्हां यादि करिणो आहे इनखे। शाह जूं जेके 7 सूरमियूं, उन्हनि में मूमल आहे, मारवी आहे, सोहणी आहे, ससुई आहे, सोरठ आहे, लैला आहे, नूरी आहे। नूरी खां अलावा सभई सूमरन जे दौर जूं आहिनि, बाक़ी नूरी जेका आहे समन जे दौर जी आहे। हाणे ॿियो सवाल जेको मां ऑब्ज़र्व कंदो आहियां न, त इंटरव्यू में जेके पुछनि था उन्हनि खां हाल अहवाल थींदो आहे। जेके सिंधी लेक्चरर जी जा इंटरव्यू थिया हुया त उन्हनि में इहे जेकी अलामतूं आहिनि इन्हनि जे बारे में सवाल कया विया ऐं पैनल साॻियो आहे, त थी थो सघे तव्हां खां बि इहे सवाल करनि। मिसाल, उते जेको सवाल इंटरव्यू में कयो त नूरी जी अलामत छा आहे, छाजे करे नूरी जेका मशहूर हुई? निवड़त, न ट्राई। मूमल, मूमल जी अलामत छा आहे? मोहब्बत ऐं चुक। हाणे चुक छो? त वरी मूमल राणे जो किस्सो तव्हां पढ़ंदो त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। ठीकु आहे। हुब्बुल वतनी मारवी, मारवी अलामत आहे हुब्बुल वतनी जी आहे, मारन सां वफ़ा, वफ़ा जे लाइ हुब्बुल वतनी। सोणी सिक जी अलामत, ससुई सचाई, जाखोड़ जदोजहद, इन जी अलामत आहे। सोरठ हिम्मत जी, लैला लालच जी। लैला लालच कहिड़ी लालच? उनजो किस्सो पढ़ंदो त तव्हां ख़बर पइजी वेंदी। नव लखी हार अलाए छा छा। ठीकु आहे। नूरी, हा लालच जो लैला चनेसर जो किस्सो पढ़ंदव न, त ॿी माई जेका आहे उहा चाहींदी आहे त चनेसर सां मुंहिंजी शादी थिए ऐं हिनखे लैला खे हेॾो हे ॾेई करे, हे ॾेई करे, लालचा ॾेई करे, त उहे लालचुनि में अची वेंदी आहे, चनेसर खे विञाए वेंदी। ख़ैर, नूरी, नूरी जेका आहे निवड़त, निवड़त न ट्राई जी जेका आहे अलामत आहे। अॻिते था हलूं। हे 7 सूरमा थोरो थोरो ब्रीफ उनजे साम्हूं लिखियल आहे, स्क्रीन शॉट वठी करे पंहिंजे तौर ते पढ़ो त तव्हांजी मर्ज़ी। कराइड़ो कूंदर चोर तौर ते सुञातो वेंदो हो, कंदो जेको हो सो उहो ग़रीबनि जो हमदर्द हो। जेके उन वक़्त जा वॾा वॾा राजा हूंदा हुया, अमीर हुया, उन्हनि जे माना ख़िलाफ़ उथी वेंदो, उन्हनि जे ज़ुल्मनि जे ख़िलाफ़ हूंदो। ग़रीबनि लाइ हू जेको आहे न, जेको आहे उहो उन्हनि जे लाइ वॾो मददगार हुयो। ठीकु आहे। रणमल जाणेजो। शाह जी शाइरी में किसा है, हाणे हाणे एसएसटी के इंटरव्यू में पुछो अथऊं सवाल त शाह साईं जे शाइरीअ में कहिड़ा कहिड़ा किसा जेके आहिनि उहे बयानु थियल आहिनि। हिकु त तव्हांजे इहे जेके इश्किया दास्तान आहिनि 7, उहे त थी विया। सोणी मेहार, ससुई पुनू, सोरठ राय ॾियाज, मूमल राणो, लैला चनेसर, मोरड़ो मीरबर, करबला जो वाक़ियो, उमर मारवी, नूरी जाम तमाची, लाखो ऐं ओॾिण, मोखी ऐं मातारा, बिरोवो सिंधी, सारंग जी सूरमी वांडी। इन्हनि मां जेके मशहूर आहिनि घटि में घटि उहे तव्हांखे अचणु घुर्जनि। हाणे असां हलूं था, काॾे हलूं था? हाणे असां हलूं था काॾे? गुजरात हलूं था। ऐं गुजरात हली करे सभई पाण मैडम माया जा थियूं था महिमान। ठीकु आहे। रेडी हो? हलूं? हलूं था। मां जेसि ताईं ॿी जेका आहे उहा असां पंहिंजी जेका आहे उहा छा थी चइबी आहे, हिनखे त एंड कयूंसि न।
मां जेका PDF ओपन कयां। इंटरव्यू खां पोइ हलूं। सही सही। मैडम आप सुन रही हैं ना? वो मां इहो थो चवां त मैडम ॾे हलूं। हाणे चवनि था त इंटरव्यू खां पोइ हलंदासीं। थोरो इनखे तव्हां सम्झी सघो था त इंटरव्यू जो इनखे केतिरो प्रेशर हूंदो, केतिरो फिकिर हूंदो। हाणे असां चऊं था शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी जा सुर ऐं उन्हनि में बयानु कयल ज़िक्र। हाणे हिननि खे बि असां जेके रिक्वायरमेंट्स आहिनि इंटरव्यू, उन जे हिसाब सां ई असां डील कंदासीं ऐं उन हिसाब सां पढ़ंदासीं। पहिरियों जेको सुर आहे उहो आहे कहिड़ो आहे? सुर कल्याण आहे। हाणे पूरी स्क्रीन मां आख़िर में कंदो आहियां। सुर कल्याण आहे। हाणे ही जेको सुर कल्याण आहे इहो शुरूआती सुर आहे, शाह लतीफ़ जे रिसाले जो शुरूआती सुर आहे। ऐं इनखे हिकिड़ो ॿियो बि चयो वेंदो आहे न त शाह जे रिसाले जी कुंजी। रिसाले जी कुंजी, शाह जे रिसाले जी कुंजी इहा आहे सुर। हिकिड़ो मिंट, छा लिखियो अथव? सिंधी चलेगा ना, मैंने आज बता दिया था, ग्रुप में बता दिया था कि आज सिंधी चलेगा हमारा, उर्दू या कोई और सब्जेक्ट नहीं होगा, सिंधी होगा आज। सुर कल्याण, कल्याण जी माना है सुख, खैर, शांति। कल्याण जी इहा माना आहे। ऐं इन में ज़िक्र छा आहे? वहदानियत जी राह, खुदा जी सना है, तौहीद आहे, हमा औस्त सम्झाइणा। हमा औस्त, हमा औस्त वरी छा आहे? ख़ैर इन्हनि में तव्हां न वञो, तव्हां खां एतिरो न पुछंदा, ठीकु आहे। वहदतुल वजूद ॿुधो अथव न? वहदतुल वजूद, उन वहदतुल वजूद खे हमा औस्त चइबो आहे, ठीकु आहे। सुर यमन कल्याण। हाणे यमन कल्याण जेके इंटरव्यू में सवाल पुछा था वञनि उहे हीअं था पुछा वञनि त इन में छाजो ज़िक्र आहे? सुर यमन कल्याण में छाजो ज़िक्र आहे? सुर कल्याण में छाजो ज़िक्र आहे? त असां जेको हिनखे डिज़ाइन कयो आहे उहो बि उन हिसाब सां। यमन कल्याण जी माना आहे मन खे रोकणु, मन खे रोकणु। हाणे इहो ॿियो नंबर सुर आहे। हिकिड़ी रागणी जो नालो आहे जा सिज लथे खां पोइ ॻाई वेंदी आहे। हाणे रागणी जो नालो अॻिते वरी ईंदो त फिलाणे राग जी जेका आहे उहा घर वारी ज़ाल हुई। त इन में शयुनि में असांखे वञण जी ज़रूरत न आहे। राग थींदा आहिनि, छा थींदा आहिनि? राग। हाणे राग या रागणी छा हूंदा आहिनि? इहे म्यूज़िकल मोड हूंदा आहिनि, म्यूज़िकल मोड हिंदी में म्यूज़िकल मोड हूंदा आहिनि। ऐं उहे जेके हिन म्यूज़िकल मोड जेके रागणियूं आहिनि उहे घणियूं आहिनि? 6 आहिनि। 6 माना अहिड़े क़िस्म जा टोन आहिनि। वरी उन्हनि जे लाइ मख़सूस टाइम बि न, त हिन टाइम ते उहो ॻायो वेंदो आहे त उन्हनि मां ठीकु आहे। सिज लथे खां पोइ ॻाई। हाणे सुर यमन कल्याण में छाजो ज़िक्र आहे? मन खे वस में आणण लाइ हिदायतूं आहिनि। हिन सुर में पिरीअ जे बारे में ख़ुदा ख़ुदा जुदा जुदा तमसीलूं आयल आहिनि। किथे कामिल तीर अंदाज़ त किथे वेझ, किथे कलाल त किथे लोहार। लोहार के धंधे जो बि हिन में ज़िक्र आहे। आशिकनि खे मरीज़नि सां मुशाबत, हकीमनि जी सुसपुस। आशिकनि खे न, आशिक यानी कि मरीज़ हूंदा आहिनि ऐं मरीज़नि खे इलाज जी ज़रूरत हूंदी आहे। हाणे इलाज उनजो छा आहे? उहो महबूब आहे, जेको उनजो आहे महबूब आहे। यानी माना मरीज़ यानी कि उनखे ठीकु करण जे लाइ उहो उन वारो रस्तो हलणो पवंदो जिते उनखे पंहिंजो महबूब मिले, ठीकु आहे। हाणे इंसान जेको आहे, जेको हिन दुनिया में रहे थो, उहो मरीज़ आहे। उनखे जेका आहे न मरीज़ आहे त उनखे महबूब जी, उन जे डॉक्टर जी जेको उनजी इलाज करे उनजी ज़रूरत आहे। ऐं उहो रस्तो कहिड़ो आहे? उहो ख़ुदा वारो रस्तो आहे, वहदानियत जो रस्तो आहे, ताकि वञी करे तव्हां पंहिंजे परवरदिगार उन जे रस्ते ते हली पओ। उहो तव्हांजो महबूब आहे। शाह साईं ॻाल्हियूं इहे कंदो, लेकिन तव्हांखे सम्झाईंदो का ॿी शइ। सुर खंभात, खंभात जेको आहे गुजरात जे शहर जो नालो आहे। ही सर्द रात जो 10 वॻे ॻाइबो आहे।
इहो बि असांजे लाइ अहम आहे। ज़िक्र छा आहे हिन में सुरखंबाद में? इन में आशिकाणो ऐं अख़लाक़ी ज़िक्र आहे। सुरखंबाद में आशिकाणो जेको आहे महबूब खे चंड जी सूंहं खां मथे साबित कयो वियो आहे। इहो ऐं सिज चंड तारा कतियुनि जो ज़िक्र। हाणे हीअ तव्हांजे लाइ जेको आहे उहो अहम आहे। सुरखंबाद में छा जो ज़िक्र कयो वियो आहे? सिज चंड तारा कतियूं ऐं आशिकाणो। ऐं इहो सवाल कयो वेंदो आहे त शाह लतीफ़ जो उहो कहिड़ो सुर आहे जंहिंमें माना इश्क जेको अथसि न उहो आहे। ऐं चयो थो वञे त इहो जवानी में जॾहिं जोभन जवानी हुई शाह साहब जी, उन जोभन जवानी में इहो सुर जेको आहे शाइर इहे उन में चया अथई। इन जे करे उहा जेका जवानी वारो जेको इश्क हूंदो आहे न, उन जी झलक असांखे इन में नज़र थी अचे। ऐं जवानी वारा इश्क, अॼुकल्ह जा इश्क, उहो तव्हां बहितर था ॼाणियो। मुंहिंजो महबूब उन जहिड़ो आहे केरु? हा, महबूब जहिड़ो आहे केरु? इन जे करे त छा चवे थो, चंड जेको आहे न, हुन जेका सूंहं आहे न, इन जी जेका सूंहं चंड जी आहे त मुंहिंजे महबूब खां कुझु बि न आहे। महबूब जी जेका सूंहं आहे उहा मथे आहे। ऐं असांजा महबूब उहे बि त घटि कोन्हनि न। हा, खोड़ सतायल वेठा हूंदव। हे स्क्रीनशॉट वठोसि। सुरसरी राग। हाणे 6 जेके राग मां ॿुधायो त उन मां चौथो नंबर इहो आहे सुरसरी राग। हाणे इहो जेको ज़िक्र आहे इन में लतीफ़ साईं जी सियाहत ऐं मुशाहिदे जो अहवाल आहे। इन में लतीफ़ साईं जी सियाहत ऐं मुशाहिदे जो अहवाल आहे। 3 साल शाह अब्दुल लतीफ़ ॿाहिरि रहियो, जोगियुनि सां गॾु हिंगलाज बि वियो, चबल आहे, इलाइक़ो आहे बलोचिस्तान जो, उते बि सफ़र कयईं। वणजारनि जो ज़िक्र हाणे अची वियो त वणजारा। वणजारा छा आहिनि? हाणे वणजारा जेके आहिनि उहे आहिनि ट्रेडर्स। छा आहिनि? ट्रेडर्स आहिनि, मर्चेंट्स आहिनि, जेके पाणी जे रस्ते सां दरियाउनि में, समुंडनि में महीननि जा महीना वेंदा हुआ पंहिंजे ट्रेड करण, पंहिंजे धंधे कारोबार सां, ऐं वरी अलाए कॾहिं मोटनि। त उन्हनि जी माना शाह साहब त सफ़र त कया न। इहे कराची जो साहेली वारो पट्टो जेको बि आहे उहो बि घुमियो। ऐं उतां जी जेका हलचल हुई, उते शाह साहब ॾिसंदो रहियो त कीअं ॿेड़ा जेके आहिनि उहे तयारु थियनि था, कीअं माण्हुनि खे वठ सठ लॻी पई आहे त इहे तयारु थी करे वञनि था पंहिंजे जेको आहे ट्रेड जे लाइ, पंहिंजे कारोबार सां वञनि था। त उन्हनि जे जज़्बनि, उन्हनि जी उहा जेका उहा तयारी आहे, इन्हनि खे शाह साईं न पंहिंजे हुन में समायो आहे। उन्हनि जे सुरनि में छा आहे? उन्हनि खे पंहिंजे सुरनि में जेको आहे उहो समायो अथई। ऐं कंहिं टीचर जेको आहे, असांजो डिस्कशन हली रही हुई शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते, त कंहिं टीचर मूंखे चयो त यार केॾो न भलो थिए हा, केॾो न भलो थिए हा जो शाह साहब सफ़रनामो लिखे हा। छा लिखे हा? सफ़रनामो। शायरी त लिखियईं, पर सफ़रनामे में जेका अक्कासी करे शाह साहब, उहा वाह जो करे हा, कमाल जी करे हा। त काश शाह साहब सफ़रनामो हिकिड़ो लिखी वञे हा। सुर सामुंडी। सुर सामुंडी में छा आहे त समुंडनि जो ज़िक्र आहे। हुन में पाणिनि जो ज़िक्र, समुंडनि जो ज़िक्र, वणजारे जे विछड़ियल ज़ालुनि जो अहवाल। हाणे हिते मां थोरो ॻाल्हाईंदुसि तव्हां सां। हाणे जेको ही सुर आहे न, इहो SPSC जो पसंदि जो सुर आहे। SPSC जो, सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो पसंदि जो सुर आहे। ऐं इंटरव्यू जेको पैनल वेंदो आहे त हिन जे बारे में ज़रूरु पुछंदो। उते हिकिड़ी ॿी इंटरव्यू में हिकिड़ी मैडम आहे राबिया सलाउद्दीन, उहा बि SPSC जी मेंबर आहे। अगरि उहा वेठी हूंदी न इंटरव्यू में, त तव्हांखे त सुवाल ई पैदा न आहे त हिनखे छॾे। सुर सामुंडी में छा जो ज़िक्र आहे? मैडम इहो चवंदी वणजारे जे विछड़ियल ज़ालुनि जो अहवाल आहे। वणजारे जे विछड़ियल जेके वणजारा, जेके कारोबारी ट्रेडर्स हुआ, जेके वेंदा हुआ, उन खां पोइ इहे जॾहिं सामान रखी ॿेड़नि ते निकिरंदा हुआ, ऐं इहा पोयनि उन जी घर वारनि खे हूंदी त इहा हाणे अलाए केतिरनि महीननि खां पोइ ईंदा। उहा जेका अक्कासी शाह साहब कई आहे, उन्हनि खे ॾिसी करे
उन्हनि जी घर वारनि जो जेको विछोड़ो आहे त उहे कीअं माना पोइ हिते उनजो इंतज़ारु कंदियूं ऐं एतिरे क़दुरु जो छा साहिबु इन्हनि जो रोअण जा मेना जेके आहिनि उहे शाइरी में समायो आहे उनजो रोअण उनजा उहे जेके जुदायूं आहिनि उहे जेके आहिनि उहे छा साहिबनि जे घर वारनि जो अहवालु जेको आहे हिन में हाणे तव्हांखे हिते मां सजेस्ट कंदुसि त सुर सामूडी सां रिलेटेड को सुठो शेर बैत जेको तव्हां यादि बि करे सघो उहो ज़रूरु यादि करे वञिजो छो त सवाल वरी पुछंदव त सुर सामूडी मां को बैत ॿुधायो इहो बि पुछंदा आहिनि त जीअं तव्हांखे उहो अची वञे सुर सुहिणी सुहिणी हिन सुर जो असुल नालो जेको उहो तोॾी हो तोॾी सुर तोॾी ठीकु आहे हाणे हिन में छा ॿुधायां मां मुजाहिद इहो 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 यार रिधम जेको आहे न मुंहिंजो टुटी वेंदो आहे सफ़ा बैत बैत मां जेकॾहिं ॿुधायां न त मां हिते लिखां ठीकु आहे न लिखां उहो हिकु बैत ॿुधायल पोइ छा कंदा आहिनि शागिर्द त उनखे ई फॉलो कंदा आहिनि ऐं जेकॾहिं तव्हां 30-40 हूंदव त उहो ई शेर जेको आहे न यादि करे वेंदव त इहो जेको आहे बैड इंप्रेशन पवंदो आहे हर हिकु पंहिंजी पसंदि सां ऐं उन सुर जेको बि बैत तव्हां पढ़ो था उनजी तव्हांखे माना बि अचणु घुरिजे उहो सम्झाए बि सघो ठीकु आहे इहा शइ तव्हां कजो उनखां पोइ कहिड़ो हुयो असांजो सुर सुहिणी हाणे सुहिणी मेहार जो ज़िक्र आहे वरी हाणे जॾहिं 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 सुहिणी जी ॻाल्हि अचे थी त सुहिणी मेहार जे किसे जी तव्हांखे ख़बर हुजे आहे त पाण शागिर्द त माण्हू सूरनि में आहे न माना शागिर्द छा में आहे सूरनि में आहे हाणे 7 सूरमियूं आहिनि सतनी जा इश्किया दास्तान आहिनि ऐं सतनी जा वरी इश्किया दास्तान जी एबीसी त अचे न मिसाल मां तव्हांखे चवां जेका सुहिणी हुई उनजी शादी थी कंहिंसां उनजो नालो छा हो कंहिंसां शादी थी हा ऐं जेको भला कंहिंजी धीअ हुई सुहिणी भला जेको मेहार आयो हुयो मेहार जो असुल नालो छा हो काथां जो हुयो त इहा जेका बेसिक आहे एबीसी उन्हनि जे जी इहा तव्हांखे ख़बर हुजे ऐं हिकिड़ो ॾाढो इंतिहाई इंट्रेस्टिंग सवाल हिकिड़े सिंधी लेक्चरर में एसपीएस जी मेंबर पुछो हाणे मिसाल सोणी जी शादी थी हुई ॾम सां छा नालो उनजो मुड़ुस जो ॾम ॾम सां जे शादी थी हिनजी त उनखां पोइ बि जेको आहे घड़े ते यानी कि दिले ते क्रॉस करे दरियाव क्रॉस करे या जेका बि नहर हुई ॿिए पासे वञी करे मेहार सां मिलण वेंदी हुई पोइ जेको कचो घड़ो उनजे में रखी छॾियो ऐं उन मां ॿुढी जेका आहे उहा थी वई त ख़ैर पुछो वियो त मुड़ुस खे छॾे करे रोज़ सुहिणी जो पंहिंजे आशिक सां मिलणु तव्हां कीअं था ॾिसो हिनखे छा सुठो अमल हो छा ईअं सुहिणी खे न करणु घुरिजे हा ख़ैर सोचे छॾियो पॉज़िटिव सोचो उनखां पोइ सुर ससुई आबरी सुर ससुई आबरी हाणे सुर ससुई आबरी आबरी यानी कि कमज़ोर जेका वीक हुजे हाणे इन में ज़िक्र ॾिसो शाह साईं जेको आहे ससुई पुनूं जो जेको किस्सो आहे उहो छा आहे घणनि में कयो हूंदा ससुई जो 5 सुरनि में माना बयानु कयो इहो बि तव्हांखे सवाल पुछी था सघनि 5 में सुरनि में जेको आहे उहो बयानु कयो इनखे ॿिन्ही पासनि खां तव्हां वठी था सघो जस्टिफाई करणो आहे जेकॾहिं तव्हां चवंदो त हूअ लीगली तौर ते हुनजे अची वई हुई निकाह में हुई हुनखे ईअं न करणु घुरिजे हा जेकॾहिं मां चवां चाहे सही चाहे ग़लति पर जॾहिं तव्हां कंहिं वॾे मक़सद जे लाइ का कोशिश कयो था जाखोड़ कयो था पोइ उते तव्हांखे इनफरादी जेका क़ुर्बानी ॾियणी हूंदी आहे उहा ॾिबी आहे हिकु त पहिरियां जेका आहे माउ पीउ सां हुनजो ज़िक्र थियो त जेको आहे मूंसां हिन सां शादी करणी आहे सिर्फ़ु इन जे करे ई हुन सां शादी कराई वई ॾम सां त ताकी सुहिणी जी मेहार सां शादी न थिए बुखारा जो हो न मेहार बि त किथां जो हो
बुखारा शहर जो हुयो, इज्जत बेग नालो हुयो, ऐं उहो आयो हुयो हिन जे लाइ। हाणे छोकिरी जी हुन सां न शादी, इहो त अॼुकल्ह बि ज़माने में थिए थो न, के ॿ जेके आहिनि पसंदि करनि था। भला पसंदि करणु को ग़लति कमु आहे छा? मां चवां त इहा त क़ुर मजीद बि इजाज़त ॾिए थो। इन सिस्टम खे तव्हां कीअं ख़तमु कंदव? मां त चवां ससुई जो स्टेप हुयो त इन सिस्टम खे ख़तमु कयो। असां जंहिंजी दिलि में हिक ॿिए सां चाहत हूंदी आहे, उहो माण्हू नथो रही सघे उन खां। ज़मानो हिनखे छो नथो सम्झे? इहा चाहे ग़लति चाहे सही, जेको इन जे पुठियां रीज़न हुयो, उहो रीज़न अज़ीम आहे। उन अज़ीम रीज़न जे लाइ का क़ुर्बानी ॾिजी वई, त अहिड़े कम खे असांखे जेको आहे उनखे नेगेट न करणु घुरिजे। वरी जितां हो पासो वठो त उहो बि वठी था सघो। बहरहाल 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 डिस्कशन में वेंदासीं त वेंदासीं, पोइ त आख़िर में कयूं था। हाणे ही जेके आहिनि पंज, उहे कहिड़ा आहिनि सुर? इहे पंज सुर तव्हांखे यादि हुजणी आहे, जंहिंखे ससुई पुनू जो किसो जंहिंमें बयानु कयो आहे। ससुई आबरी आहे, ससुई माज़ूरी आहे, इहो सुर ससुई आबरी, सुर माज़ूरी, सुर देसी, सुर कोयारी, सुर हुसैनी। हाणे हिन में ईअं भुलिजो न, सुर हुसैनी में सुर नालो अथसि सुर हुसैनी, करबला जो वाक़ियो हूंदो, इमाम हुसैन जो वाक़ियो हूंदो। जी न, अॻिते असां सुर हुसैनी जॾहिं आयो त हुन में ख़बर पइजी वेंदी। ठीकु आहे, हाणे अॻिते था हलूं। हाणे हिन में हाणे ॾिसो न, पंज सुर आहिनि ऐं पंजनि में डिफरेंट पर्सपेक्टिव ससुई जो बयानु थियल हूंदो, शाह साहब कयो हूंदो। ठीकु आहे, पंजनि में बयानु। हिन में आहे ससुई पुनू जो, ससुई जी ज़ईफ़ाणी जो ज़िक्र, माना वीक हुई, कमज़ोर हुई, तॾहिं बि एतिरा कशाला के, उनजो उहो ज़िक्र हिन में सुर में। सुर माज़ूरी, हाणे माज़ूरी में यानी माज़ूरी यानी कि बेहाल, जेका बेहाल या ज़ईफ़ थी वञे, बेहाल माना साॻी थिए थी पई। ज़िक्र चाहे ससुई जी आजिज़ी जो ज़िक्र, तालिब जे कशालनि जो ज़िक्र। हाणे ससुई जेका आहे, तलब आहे ससुई खे, कंहिंजी तलब आहे? पुनू जी तलब आहे, तालिब जे कशालनि जो। हाणे ससुई खे बणाए छॾे तालिब, तालिब जंहिंखे तलब हूंदी आहे, जेको तालिब हूंदो आहे कंहिं शइ जो, कशाला उनजो जेको आहे, उनजी जेका उन में स्ट्रगल करनि था, जंहिंमें उनखे ॾुखियायूं अचनि थियूं, उनजो ज़िक्र त कीअं हिकिड़े तालिब खे नफ़्स सताए थो। छा थो सताए? हे नफ़्स जेको आहे, माण्हू जी पंहिंजी जेका नफ़्सानी ख़्वाहिशूं आहिनि, उहे उनखे सताइनि थियूं। पर हू मुर्शिद जी सूरत अॻियां रखी सभिनी नफ़्सनि ते ग़ालिब अचे थो। हाणे ससुई खे शाह साहब काॾे खणी वियो? इहा आहे तमसीली शाइरी चइबो आहे इनखे, तमसीली शाइरी। शाह साहब तमसीली शाइरी कई आहे नीम इश्किया दास्ताननि में, नीम न बल्कि मुकम्मल इश्किया दास्तान। ससुई एतिरियूं मुश्किल, छा थियो ससुई सां? ससुई जा जेके ॾेर हुया, भाइर हुया, उहे आया, जेका आहे, अच्छा ससुई जेका आहे उहा हिंदू राजा नाओमल जी धीअ हुई, जेका पैदा थी ऐं वरी उनखे दरिया में, कंहिं ॿुधायोसि त तुंहिंजी धीअ जंहिंजी जेका उहो थींदी, बहरहाल दरिया में उनखे लोड़े छॾे, ऐं जॾहिं लुड़ी त उहो धोबी खे मिली, ऐं धोबी हिनखे पालियो। ऐं उनखां पोइ केच ऐं मकरान जो हिकिड़ो शहज़ादो हो, जेको पुनू हो, उहो मेले में घुमण आयो ऐं हिनखे वणी वई, त ॿिन्ही जी शादी थी। शादी थी त हाणे जेको आहे, मकरान खां हिन जा आया जे भाइर, सुतो पियो, उहा बि सुती पई, त हुनखे खणी विया। हाणे खणी विया त उन खां पोइ कशाला के झर झंग जाॻे निकिरी पई त मां जेको आहे पुनू खे जेको आहे हासिल कंदमि। ॾाढियूं जेके आहिनि उनखे मुश्किलातूं ॾिसणियूं पयूं, पर मुश्किलातुनि खे छा कयईं? पार कयईं। ईअं चवे थो त इंसान ते जेके नफ़्सानी ख़्वाहिशूं आहिनि, जेके ग़लति रस्ते ते वठनि थियूं, जेके सिधे रस्ते ते हलण जे लाइ हिंड्रेंसिस, ऑब्स्टिकल्स आहिनि, पर उहो जेको पंहिंजो तव्हांजो टारगेट आहे, उन टारगेट खे नज़र में रखो ऐं उनखां पोइ ते मुंहुं न मोड़ियो, वधंदा रहो अॻिते। ही जेको शाह साहब बयान त ससुई पुनू करे पियो,
पर वठी काॾे हले पियो इहो ऑब्ज़र्व कयो तव्हां। उन खां पोइ सुर देसी। हाणे सुर देसी सुर देसी हिकु रागणी आहे जेका दीपक राग जे 5 ज़ालनि मां हिकु आहे, मंझंदि जो ॻाइबी आहे, इनखे इग्नोर कयो। ज़िक्र ससुई जे पके इरादे ऐं वाट जे मुंझारण जो हवालु आहे। हाणे वरी हिते ॾिसो, माना ज़िक्र जेको आहे ससुई जो जेको पहलू आहे उहो हाणे मटिजे थो। पको इरादो, इरादो जेको पको हुजे। ससुई खे निहायत नाज़ुक अंदाज़ में संदसि निंड लाइ ॾोरा पाड़िना विया आहिनि। हे ससुई, अगरि तूं निंड न करे हा त पुनू तोखो न खसिजे हा। इनजे करे वरी ससुई जा 7 जेके आहिनि वेरी, यानी कि दुश्मन। ससुई जा 7 वेरी, उठ आ, उठारा, उठ जेको उठ आयो, जेको जे उठार जे उठ काथो, ॾेर जेके खणी विया। वाह वाह वाह, माना जैन जेके आहिनि उहे पेरा, जेके उहे पेर हुया उहे मिटाया। सिज, सिज अगरि न निकिरे हा, चंड चांड्रो की न थिया त ईअं न थिया। अहिड़े क़िस्म जी हिन जी जेका आहे तव्हां भले डिटेल ॾिसोसि एग्ज़ैक्ट, पर ससुई जा 7 वेरी तव्हांखे अचणु खपनि त ससुई जा 7 वेरी कहिड़ा आहिनि। हिननि ते हिकिड़ो बैत बि अथव शायदि, उन हिकिड़े बैत में उठ वेरी, उठार वेरी, वेरी वेरी थियम ॾेर, चौथों वेरी वाव जंहिं लुटा पुनूअ पेर, 5हों वेरी सिज जंहिं इलाही कई अवेर, 6हों वेरी छपर थियो जंहिं सवा कया न सेर, 7हों वेरी चंड थियो जो घिड़ो वॾी देर, यानी वॾी देर खां पोइ जेको आहे सो उहो लथो उभरियो। त अहिड़े क़िस्म जी जेका आहे या इन जा हिकिड़ो बैत आहे उहो तव्हांखे हल्को फुल्को यादि हो मूंखे त उहो तव्हांखे ॿुधायो। सुर कोहारी, कोहार लफ़्ज़ जी माना आहे जबल। हाणे जबल आहे त ज़िक्र छाजो हूंदो, पहाड़नि जो पंधु आहे, डूंगरनि जे ॾाखणनि जो अहवालु आहे। ससुई खे जेकी तकलीफ़ूं जबलनि में पेश आयूं उहे हिन में बयानु कयूं अथई। ससुई जी निंड ते मलामत कंदे शाह साहब आशिकनि खे सुॼागी लाइ ताकीद कई आहे। हाणे इते अञा ॻाल्हाइजे त वॾो थो ॻाल्हाए सघिजे, पर हाणे तव्हां चवंदव अॼु जो जेको लेक्चर आहे ॾाढो ड्रिगो सर करे छॾियो आहे, टाइम बि इलाही थियो आहे। त ॾिसो, निंड शाह साहब तमसीली शाइल थो करे, शइ कुझु ॿी थो सम्झाइणु चाहे। यानी ससुई खे जेके निंड ते मलामत कंदे आशिकनि खे सुॼागी लाइ, आशिकनि खे चवे थो तव्हां सुॼाग रहो, तव्हां बाख़बर रहो, तव्हां निंड कंदव गुमराही में वेंदव। निंड यानी कि गुमराही, गुमराही में वेंदव, तव्हांखे ख़बर न पवंदी त मुश्किलातुनि जो सबबु बणबो, मुश्किलातुनि खे फेस करणो पवंदो आहे। जेकॾहिं मुश्किलातुनि खे फेस न आहे करणो त गुमराही में न आहे वञणो, निंड न आहे करणी। ही शाह साहब आहे। सुर हुसैनी, हाणे सुर हुसैनी में एस एस, सर एस एस, अलाए छा एस एस। सुर हुसैनी अरबी ऐं फारसी सुर जो नालो आहे ऐं इन सुर हुसैनी खे मातमी सुर भी चइबो आहे न, मातमी सुर। मातमी सुर यानी हिन में जेको आहे न बैतन वारो सुर भी इनखे चइबो आहे, बैतन वारो सुर, सुर हुसैनी खे। हाणे जेको ज़िक्र आहे हिन में ससुई जे ॾुखनि ऐं तकलीफ़ुनि ऐं दर्दनाक दाहुनि जो ज़िक्र थियल आहे हिन में। उन खां पोइ लैला चनेसर मूमल राणो, हा समझी वियुसि, लैला चनेसर जो किस्सो बयानु थियल आहे हुन में, ऐं हुन में सुर मूमल राणे में मूमल राणे जो ज़िक्र थियल आहे। कढोसि स्क्रीनशॉट वठी वठो। घणनि ते पहुताऊं? 12 30 सुर आहिनि। सुर मारी उमर मारी जो किस्सो बयानु थियल आहे। ही सुर सिंधी शाइरी में हुब्बुल वतनी जी अलामत आहे। हिन में सिंध जी सकाफ़त ऐं आला इंसानी क़दरुनि जी हिमायत थियल आहे। हाणे जेको ज़िक्र आहे उमर मारी जो त तव्हांखे थोड़ी हुनजी जेके ख़बर हुजे, हा मारी केर रही, काथों जी हुई, ऐं इहे शयूं जेके आहिनि।
हाणे हे जेको सुर आहे न, सुर उमर मारवी जो, इन में शाह साईं जी जेका वाई ते थियल आहे न, वाई वाई सिन्फ आहे शाइरी जी, सभ खां वधीक जेके वायूं लिखियल आहिनि शाह साहब जी, उहे सुर मारवी में, सुर मारवी में घणियूं, 33 वायूं अथसि इन में शाह साईं जो। ज़िक्र उमर मारवी जे किसे जो आहे, ऐं सिंध जी सकाफ़त, आला इंसानी क़दर जेके आहिनि इन में जेके आहिनि उहे समायल आहिनि। सुर कामोड, कामोड माना काम या प्रेम या वेणी। हाणे हिन में जेको आहे, हीअ रागणी ॿेपरी जो ॻाइबी आहे। हिकिड़ो मिंट। ज़िक्र नूरी जाम तमाची जो ज़िक्र आहे हिन में। नूरी जाम तमाची जो किसो जेको आहे समन जे दौर सां तालुक रखे थो। सुर हुसैनी हिन में, हुन में ॿी स्कीम में सुर हुसैनी में त जेके हिकु त इहो जेको आहे मातमी सुर आहे, जेको इहो सुर आहे इन जो अरबी ऐं फारसी सुर जो जेको नालो आहे मातमी सुर आहे, उन जो इहो नालो आहे। ठीकु आहे। ॿियो ज़िक्र इन में, ज़िक्र को इमाम हुसैन जो या करबला जे वाक़े जो न आहे। इन में ससुई जे ॾुखनि ऐं तकलीफ़नि दर्दनाक दाउनि खे शाह साईं आंदो आहे। इहो बैतनि वारो सुर आहे, यानी कि इन में घणे में घणा बैत जेके आहिनि इन में शामिल आहिनि, इन जे करे इनखे बैतनि वारो सुर आहे। ठीकु आहे। एॾो कोई इन में ॿियो ख़ासि कोन्हे को। सुर कामोड में बि घणनि में एतिरा कोन हूंदा ख़ासि, बसि इहो आहे। सुर कामोड में ख़बर पई नूरी जाम तमाची आहे। वरी तव्हांखे नूरी जी ख़बर हुजे, नूरी कहिड़े क़बीले जी ही, शादी जेका थी जाम तमाची सां हिन जी, थोरो उनजो जेको हुजे, किथां जा हुया, त इहे शयूं जेके आहिनि। हिन सुर में वसल जे मिठाज जी वाई आहे। अजुज़ ऐं अंसारी जो दर्स आहे हिन में। मां चयो न त नूरी जेका आहे निवड़त जी जेका आहे उहा छा आहे, अलामत आहे, न्याज़ निवड़त। सुर घातो, घातो यानी कि मच्छी मारींदड़ घातो। ज़िक्र मोड़ मीरबर जे किसे जो ज़िक्र आहे, जदोजहद, हिम्मत, हौसलो, साबित कदमी जो सबक आहे हिन में। यानी मोड़ मीरबर जी हिम्मत, हौसलो, साबित कदमी वो ॾिसी करे शाह साईं उन जे तमसील सां असांखे इहा शइ सम्झाइण थो चाहे। सुर सोरठ, सोरठ राय ॾियाज जो किसो बयान थियल आहे सुर सोरठ में। ऐं राय ॾियाज जी सखावत बि जेका आहे उहा बि मशहूर आहे, उहा बि हिन में समायल आहे। सुर केॾारो, केॾारो यानी कि जंग जो मैदान। ज़िक्र इन में करबला जो वाक़ियो आहे। शाह हुन पर एहसान फ़कीर जा बैत। हाणे शाह जी शाइरी में हिकिड़ी डिबेट इहा हली आहे त जेका सुर केॾारो आहे, सुर केॾारो, उहो जेको शाइरी आहे, उहा जेका शाइरी उहा शाह लतीफ़ जी न आहे। शाह लतीफ़ जी न आहे शाइरी, कंहिंजी शाइरी आहे, एहसान फ़कीर जी, एहसान फ़कीर जी शाइरी आहे। जेकॾहिं असां मञूं, हलो ठीकु आहे, एहसान फ़कीर जी आहे, त छा एहसान फ़कीर एॾे आला पाए जो शाइर थी वियो त माना जेतिरो शाह जी जहिड़ी लेवल आहे उन लेवल जी शाइरी करे सघे पियो छा? ख़ैर इहो माना तव्हांखे ज़हन में हुजे त सुर केॾारो ते एतिराज़ कयो वियो। सुर सारंग, सारंग माना वसण, मुंद में वसकारो, जेको मींहं जी बारिश थींदी आहे उहा हिन में जेके उहे जेके बि तव्हां टेक्स्ट बुकनि में पंजे चौथे पढ़ी वेंदा हो, बैत जेके हूंदा, अॼु पिणो उतर पार ॾे ककर कयाई, मुंदाए ते मींहं जी रुत न रोकियाई, पल रजे पलटियाई, त सगारनि घणा सुख थिया। तो अहिड़े क़िस्म जी जेके बि आहिनि, जेके मींहं जा आहिनि, इहे जेके ज़िक्र आहिनि, इहे सुर सारंग जा आहिनि। मींहं वसण जो ज़िक्र आहे हिन में। सिंध जी समाजी ऐं इक़्तिसादी, हाणे मींहं खां पोइ छा माना आबादी थिए थी न, फसल थियनि था, क्रॉप्स थियनि था, ऐं समाज कीअं माना उन जो जेको अक्कासी कई वई आहे उन मौसम में, उहा शाह साहब समाई आहे। दुआ बि जेका शाह साईं जी, साईं मुसदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करी आबाद, त इहो बि जेको आहे सुर सारंग सां हिन जो बि जेको आहे।
ऐं ॿियो ड्रिघे में ड्रिघा जेके बैत आहिनि न उहे शाह साईं जा इन सुर सारंग में आहिनि। बैतनि वारो सुर हुसैनी खे चयो वेंदो आहे, लेकिन जेके ड्रिघे में ड्रिघा सुर आहिनि उहे सुर सारंग में आहिनि। सुर आसा, आसा यानी कि नफ़्स खे काबू करण जो ज़िक्र आहे सुर आसा में। आसा में आसा छा आहे? आसा असुल में हिकु राजकुमारी हुई जेका प्रभात महल न धणीअ जी साराह में गीत गाईंदी हुई। प्रभात महल छा कंदी? उहा धणीअ जी साराह में जेके गीत गाईंदी। त यानी कि नफ़्स खे काबू करण जो ज़िक्र ऐं मां खे मारण जी तलकीन। मां यानी कि छा? ईगो तव्हांजो, ईगो बस जेको कुझु आहे मां, उनखे मारे करे मारण जी तलकीन कई वई आहे। मजाज ऐं हक़ बाबति ॻोढ़ा मानवी इशारा ॾिनल आहिनि। ऐं आसा में अखियुनि जो ज़िक्र बि आहे। सुर आसा में अखियुनि जो ज़िक्र। उन खां पोइ ॾिसूं था सुर रप, रप माना कि ॻरी आफ़त। ज़िक्र फ़िराक या फोड़ाई जो ज़िक्र आहे। आशिकनि लाइ हिकु साइट जी जुदाई बि कारी हर ॾंग मिसल हूंदी आहे। यानी आशिकनि जे लाइ जेका हिकिड़े क़िस्म जी थोड़ी जुदाई बि आहे न, उहा शाह साईं चवे थो त उहो हिकिड़ो जीअं नांग आहे, स्नेक आहे, उन जे हिकिड़े ज़हरीलो नांग, नांग बि ईअं न कारीहर, ज़हरीलो नांग जेको आहे उन जे हिकिड़े ॾंग वांगुरु हूंदो आहे। विछोड़ो आशिक लाइ हिकिड़ी जेका आहे वॾी आफ़त हूंदो आहे, वॾी मुश्किल हूंदी आहे। इन में माना जुदाई इन में बयानु कई वई आहे। सुर खावड़ी, खावड़ी माना जबलनि में ॾुथ ॾोड़ींदड़ जेको आहे, या इस्तिलाही माना हिन जी जेका आहे उहा जदोजहद ऐं जुस्तजू कंदड़। ठीकु आहे, जदोजहद ऐं जुस्तजू कंदड़। ज़िक्र इन्हनि में सन्यासियुनि जो ज़िक्र जन ॾेह खां दूर ॾूंगरनि में ॾोरियो। गंजे टकर जो सैर आहे, उनजी वाखाण आहे। हिन सुर में गंजे जी माना रूहानी देस राह, सीलानी फ़कीरनि जोगिरनि जो ज़िक्र। ऐं शाह साहब, जन सां शाह साहब हिंगलाज ऐं थेरथ वियो। बलोचिस्तान में जबल आहिनि ऐं हिकिड़ो थेरथ जेको आहे उहो मकान आहे। हाणे माना सन्यासियुनि जो ज़िक्र यानी कि फ़कीरनि जो ज़िक्र जेके दुनिया खां, हा इहो सुर खावड़ी आहे। यानी दुनिया खां जेके आहिनि उहे किनारा कशी करे वञी करे हिकिड़ो जेको आहे उहा अलॻि जेका दुनिया वसाइनि था, उन जेको आहे ॾूंगरनि में जेके गुज़ारनि था, जबलनि में, पहाड़नि में, उनजी लाइफ जी अकासी थो करे। ऐं ॿियो गंजे टकर जो सैर ऐं उनजी वाखाण। सुर रामकली, हिन में सामियुनि जी सिक ऐं सोहबत जो ज़िक्र थियल आहे। जोगियुनि जी वॾाई बयानु कई वई आहे। हिन सुर में टीह अखरी ॾिनल आहे। हाणे वरी चवंदो टीह अखरी छा आहे? हाणे टीह अखरी बि सिन्फ़ अथव शाइरी जी, शाइरी जी सिन्फ़ आहे इहा, इन जो वरी पंहिंजो स्ट्रक्चर आहे, पंहिंजो स्ट्रक्चर आहे। ठीकु आहे, त शाह साहब जोगियुनि ऐं सामियुनि जे संग में, ॾिसो न कुझु कैंडिडेट्स अजीब हूंदा आहिनि। माना हाणे ख़ैर अॻिते था हलूं। हिन सुर में टीह अखरी यानी हिकिड़ी शाइरी जी सिन्फ़ आहे, उन जे बेसिस ते शाह साहब हिन में शाइरी कई आहे। शाह जोगियुनि ऐं सामियुनि जे संग में 3 साल गुज़ारियो, उन 3 सालनि जो ज़िक्र हिन में बि आहे। शाह जा 12 ॾींहं ऐं 12 रातियूं जेके गंजे टकर में गुज़ारियूं, उनजो हिन में बि ज़िक्र आहे। यानी गंजे टकर खे बि मुख़्तलिफ़ सुरनि में शाह साहब बयानु कयो आहे। उन खां पोइ सुर कापायती, कापायती यानी कि कतण वारी। कतण वारी कीअं? जेको जेको धागो ठाहियो वेंदो न, हाणे त मशीनरियूं ठाहिनि जी धागो, जंहिंमां कपिड़ा ठहंदा। अॻे को चरखो हूंदो, उहो हलंदो, ऐट या चरखो, उन खां पोइ धागो उन में वठिबो, धागो ठही करे कपिड़ा ठहंदा। त हीउ जेको उहो धंधो आहे, उहो जेको हथ जो पोरियो आहे, उनखे शाह साहब हिन में जेको आहे उहो समायो आहे। 24 सुर पोरप, पोरप जी यानी कि मशरिक़ यानी उभंदे वारो मुल्क। ज़िक्र कांगल जे कासिद करे मोकिलण ऐं महबूब ॾे सनिया करे मोकिलण जो ज़िक्र आहे हिन में। हाणे कांगल, कांगल यानी कि कांव, कांव, कांव ॿुधो हूंदो न सिंधी में, कांव, कांगल। ऐं महबूब ॾे जेके पैगाम अॻे पखियुनि जे ज़रिए मोकिलींदा। पोर बिन सामिन जोगिन जो जेको आहे उहो ज़िक्र आहे।
हाणे हिन में कांग जो ज़िक्र, कांग लाइ ॿिया लफ़्ज़ कहिड़ा कहिड़ा, मिसाल छा थी वञे त कांग जे लाइ मुख़्तलिफ़ लफ़्ज़ इस्तेमालु, उठ लाइ बि मुख़्तलिफ़ लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि शाह साहब, ऐं कांव जे लाइ बि कांव, खन्यात, कांगड़ा, कांगल, ज़ाग, इहे वग़ैरह लफ़्ज़ जेके आहिनि कांव जे लाइ शाह साहब इस्तेमालु कया आहिनि। उन खां पोइ अॻिते हलूं था। सुर प्रभाती, प्रभाती यानी कि सुबुह वारो ज़िक्र, हिन में बंदगी जी ताक़ीद, रब साईं जी नेमतुनि जी साराह, लस ॿेले जे हाकिम सुपड़ सखी जी सखावत जेका आहे उहा इन में बयान कई वई आहे। सुरडहर माना ॿिनि भिटनि जे विच वारी माथिरी या ॾाढी मथे वारो जेको आहे ॾाढे मिटी वारो मैदान, अहिड़े क़िस्म जो ज़िक्र छा आहे, थर जी तारीख़ी ऐं जाग्राफियाती पसे मंज़र खे बयान कयो वियो आहे। हिन में लाखे फुलाणी जो ज़िक्र कयो वियो आहे, लाखे फुलाणी जे हरीफ़ रेपाड़नि जो ज़िक्र कयो वियो आहे, उतां जेका हरीफ़ रेपाड़नि जी पिडामाणी पिनरे जो बि ज़िक्र हिन में आहे। ॿ टे जेके मशहूर आहिनि उन जा तव्हांखे ज़हन में रखना पवंदा। सुर बिलावल शाह साहब जो प्यारो मुरीद हो, बिलावल, बिलावल छा हो, मुरीद हो शाह साहब जो। हिन में ज़िक्र छा जो आहे, ॼाम जखरे जी तारीफ़ आहे, विगंद फ़कीर सां चर्चा आहिनि, यानी ही जेको शाह साहब जो सुर आहे उहो ख़ुशि मिज़ाजी ऐं चर्चाई वारो ज़िक्र आहे। शाह साहब जो ज़रीफ़ानो कलाम जेको आहे ख़ुशि मिज़ाजी वारो, उहो सुर बिलावल में आहे। शाह साईं जे क़सीदे वारी शाइरी जेका आहे उहा सुर बिलावल में आहे, क़सीदे वारी जंहिंजी साराह करण वारी। ऐं सुर बिरोवो सिंधी अलाह सां इश्क करण जी तरगीब, इहे जेके 30 सुर हुया। हाणे मां टिनी जो 30 सुरनि जो तव्हांखे तत ॿुधायां थो, ठीकु आहे। जल्दी जल्दी पढ़ंदुमि, इन जे करे तव्हां पोइ न त रिकॉर्डिंग तव्हांखे मिली वेंदी, उन में तव्हां ॾिसी वठो। सूफ़ी शाह इनायत जो ज़िक्र कहिड़े सुर में, सुर रामकली में। शाह जो सहर ऐं तफ़रीह जो ज़िक्र सुर खावड़ी ऐं रामकली में। नांग बलाउन जो ज़िक्र सुर कारायल में। नूरी जाम तमाची जो ज़िक्र सुर कामोड में। मोड़े मीरबर जो ज़िक्र सुर घातो में। तंज़ व मज़ा विगंद फ़कीर बाबत सुर बिलावल में। मोखे ऐं मातारन जो किस्सो सुर यमन कल्याण में। घणनि बैतन वारो सुर सुर हुसैनी। चंड तारा कतियुनि जो ज़िक्र सुर खंभात में। शाह जो मजाजी इश्क वारो सुर सुर खंभात यानी कि जवानी में जेको चए। वहदानियत सना वहदतुल वजूद सुर कल्याण में। सुर मातमी सुर हुसैनी खे चइबो आहे। शाह लतीफ़ सुर कल्याण में मुर्शिद खे सॼो आहे छा, मयसर। शाह साईं सुर कल्याण में मुर्शिद खे छा सॼो अथई, मयसर। ससी पुनू जो किस्सो सुर देसी सुर माज़ूरी ऐं 3 ॿिया सुर जेके आहिनि हिते उहे 5 सुर लिखबा। सीलानी फ़कीरनि ऐं जोगियुनि जो ज़िक्र सुर खावड़ी में। ॼाम जखरे जी सकावत ऐं बहादुरी जो ज़िक्र सुर बिलावल में। चरखे चोरण जी प्रचार सुर कापाइती में। चीन, तुर्की, रूम, कंधार ऐं ॿियनि शहरनि ऐं मुल्कनि जो ज़िक्र सुर सारंग में। समुंड जे ख़ौफ़ ऐं ख़तरनि जो ज़िक्र सुर सरीराग में। कलाची जे कुन जो ज़िक्र सुर घातो में। किंझर ढंढ जो ज़िक्र किंझर ढंढ जो ज़िक्र सुर कामोड में। गुलनि फुलनि मेवनि अन्न ऐं गाहनि जो ज़िक्र सुर मारुई में। लस ॿेले जी सखी हाकिम जी वाखाण सुर प्रभाती में। नार जे वहकिरे जो ज़िक्र सुर ॾहर में। गंगा जे वहकिरे जो ज़िक्र सुर बिलावल में। इंसानी उज़वनि जो ज़िक्र सुर यमन कल्याण में। कारोकारी लाइ जेके लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे शाह साहब शाइरी में, उहो भाॼ कयो अथई, भाॼ। त ही हुयो असांजो अॼु जो लेक्चर।